सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जश्न आज़ादी हक़ जी फतह जो ॾिहाड़ो गॾियल तौर मल्हाइण जो ऐलान करे छॾियो आहे। उन सिलसिले में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी अॻुवाणीअ में कमेटी बि जोड़ी वई आहे। कराचीअ में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण, सूबाई वज़ीरनि सईद गनी, मोहम्मद बख्श महर ऐं ज़ुल्फ़कार शाह शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त हिन साल पाकिस्तान जो आज़ादी जो ॾिहाड़ो 14 अगस्त ऐं हक़ जी फतह जो ॾींहुं 15 अगस्त गॾियल तौर ते क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाया वेंदा। इजलास के खिताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त पाकिस्तान जी भारत ख़िलाफ़ तारीख़ी फतह ते फ़ख्रु आहे ऐं उन जे ख़ुशीअ में हिन साल आज़ादीअ जे ॾिहाड़े सां गॾु हक़ जी फतह जूं तक़रीबूं बि वॾे पैमाने ते मुनक़िद कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर ऐलान कयो त 14 ऐं 15 अगस्त ते ख़ासि प्रोग्राम मुनक़िद थींदा। तक़रीबुनि में पाक फ़ौज खे भेटा पेश करण ऐं सक़ाफ़ती शो, रांदियुनि जा मुक़ाबला ऐं मौसीक़ीअ जा प्रोग्राम शामिल कया वेंदा। सरगर्मियूं 1 अगस्त खां शुरू कयूं वेंदियूं। वॾे वज़ीर उन सिलसिले में हिकु ख़ासि कमेटी क़ाइमु कई आहे जंहिंजी अॻुवाणी सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण कंदो। उहा कमेटी रांदियुनि, सक़ाफ़त, मकानी इदारनि जे वज़ीरनि समेत सभिनी मेयरनि ते ॿधल हूंदी। कमेटी मुकमिल प्रोग्राम तरतीब ॾेई वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे मंज़ूरी लाइ पेश कंदी। इजलास में मेयर कराची मुर्तज़ा वहाब, कमिश्नर कराची हसन नकवी, एडिशनल IG जावेद आलम ओढो, सूबाई सेक्रेटरीज़ कमिश्नर सखर फयाज़ अली अब्बासी ऐं सदरन एयर कमांड जे नुमाइंदनि पिणु शिरकत कई। हैदराबाद, मीरपुर ख़ासि, शहीद बेनज़ीराबाद ऐं लाड़काणे जे मेयरनि ऐं कमिश्नरनि वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई।